इंसान के फितने में मुब्तला करण जी शैताननि जी ताक़त कमज़ोर थी वेंदी आहे। इन जी वजह तां क़ैद करण जो मक़सदु हक़ीक़ी क़ैद न आहे, हर उन्हनि जो घटिजी वेंदो आहे। छो जो ज़मीन में ख़ैर आम थी वेंदो आहे त उन्हनि शैताननि जो शर घटि थी वेंदो आहे। बाक़ी शैताननि जो क़ैद थियण सां गॾु इहो उन हदीस में ज़िक्र न आहे त इंसान जेको आहे बुराई में मुब्तला न थींदो। अॻियो सवाल शेख ख़ालिद साहब खां खिपरो मां फज़लुल्लाह शहर साहब सवाल कनि था त काफ़ी सारी हदीसनि में अचे थो त रमज़ान मुबारक जे महीने में शैतान जकड़िजी वञे थो। हालांकि ॾिठो इहो आहे त रमज़ान मुबारक जे महीने में बि खोड़ माण्हू गुनाह वग़ैरह कंदा आहिनि, त पोइ शैतान जे जकड़जण जो छा मक़सदु आहे? सही बुखारी ऐं सही मुस्लिम में हदीस आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि इज़ा जाअ रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्ना व गुल्लिक़त अबवाबुन अन्नार व सुलसिलत शयातीन, कि जॾहिं रमज़ान जो महीनो दाख़िल थींदो आहे त जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि ऐं जहन्नुम जा दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि ऐं शैताननि खे जेको आहे उहो क़ैद कयो वेंदो आहे। सुलसिलत यानी कि ज़ंजीरनि में उन्हनि खे बेड़ियुनि में क़ैद कयो वेंदो आहे। हाणे क़ैद करण जो माना छा आहे, इन जे बारे में उलमा जा मुख़्तलिफ़ मौक़िफ़ आहिनि। कुझु अहले इल्म त फ़रमाइनि था त क़ैद करण जो मतिलबु हीअ आहे त मुसलमान जो ईमान वारा आहिनि उहे छो जो रोज़ा रखंदा आहिनि, ज़िक्र क़ुरान पढ़ंदा आहिनि, त उन्हनि जी फितन इंसान खे फितने में मुब्तला करण जी शैताननि जी ताक़त कमज़ोर थी वेंदी आहे। इन जी वजह तां त उनखे एतिरी क़ुवत न रहंदी आहे त हू मुसलमाननि ते असरअंदाज़ थी सघनि, छो त मुसलमान क़ुरान पढ़ी रहियो आहे, रोज़ो रखी रहियो आहे जेको शहवात खे ख़तमु कंदो आहे। त इन्हनि निमाज़ अज़कार क़ुरान जी तिलावत जी वजह तां शैतान जो वार उन ते कमज़ोर थी वेंदो आहे ऐं उहो फितने खां इंसानु महफ़ूज़ थींदो आहे। हिकिड़ो माना इहा बयानु कई वई आहे। ॿी माना इहा बयानु कई वई आहे त क़ैद करण जो मक़सदु हक़ीक़ी क़ैद न आहे, इन जो मक़सदु हीअ आहे त उन्हनि जी उहा सलाहियत जेका आहे माण्हुनि खे गुमराह करण जी, विसवसा करण जी दिलनि ते, उहा सलाहियत ग़ैर मुअसर करे छॾी वेंदी आहे। यानी उन सलाहियत उहो इस्तेमालु कंदा आहिनि पर उनजो असरु न थींदो आहे इंसान जे मथां। ऐं टियों मौक़िफ़ हीअ आहे त हिन खां मुराद तमामु शयातीन न आहिनि, यानी तमामु जेके बि शैतान आहिनि सभु क़ैद न थींदा आहिनि। उन्हनि मां जेके सर्किश क़िस्म जा मरद आहे जंहिंखे चवंदा आहिनि, उहे शैतान जेके आसमाननि ते वञी करे ख़बरूं जेके आहिनि चोरी कंदा आहिनि, पोइ हेठि दुनिया वारनि लही करे पंहिंजे जेको आहे न चेलनि खे ॿुधाईंदा आहिनि, इहे जेके मारिद शैतान हूंदा आहिनि, सर्किश शैतान हूंदा आहिनि, उन्हनि खे क़ैद कयो वेंदो आहे। बाक़ी जेके नंढा शैतान आहिनि उहे आज़ादु रहंदा आहिनि। ऐं चौथी जेका उहा अहले इल्म बयानु फ़रमाई आहे इन जी, इहा कि इन जो मक़सदु हीअ आहे त यानी कि हुननि जी शर, हू विसवसो त कंदा आहिनि पर शर उन्हनि जो घटिजी वेंदो आहे। छो जो ज़मीन में ख़ैर आम थी वेंदो आहे त उन्हनि शैताननि जो शर घटि थी वेंदो आहे। हिन में जेका सही मौक़िफ़ आहे हू हीअ आहे त असां हिन हदीस में, छो जो हिन जो ईमानियात सां ताल्लुक़ु आहे, ईमान सां आहे, त असां हिन हदीस मां इहो ई सम्झूं था त इहो उन्हनि खे क़ैद करणु हक़ीक़ी क़ैद आहे। ठीकु आहे, हू हाणे कहिड़े तरीक़े सां अलाह ताला उन्हनि खे क़ैद करे थो, इन जी कैफ़ियत जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे न ॿुधायो आहे। उहो अलाह ताला जे इल्म आहे त हिन ॻाल्हि ते ईमान रखणु खपे त उहो क़ैद थियनि था। ठीकु आहे, बाक़ी शैताननि जो क़ैद थियण सां गॾु इहो उन हदीस में ज़िक्र न आहे त इंसानु जेको आहे बुराई में मुब्तला न थींदो। छो जो इंसान जे पंहिंजे नफ़्स बि, इन नफ़्स अल-अम्मारतुम बिस्सू, पंहिंजो नफ़्स बि इंसान खे जेको आहे बुराई ते, ऐं जीअं फितरत ते इंसानु रहंदो आहे, रमज़ान खां पहिरीं जे बुराई ते आहे त उनजी फितरत उहा आदत ठही वेंदी आहे। ऐं ॿियो जेको इंसान सां गॾु करीन बि हूंदो आहे, जेको हुनजे गॾु उन ते विश्वास कंदो आहे। ठीकु आहे, त हिन जो यानी हदीस में इहो ज़िक्र आहे त शैतान क़ैद थींदा आहिनि। हदीस में इहो ज़िक्र न आहे त शैतान जो जेको आहे इहो इंसान ते असर बि बिल्कुलु ख़तमु थी वेंदो आहे ऐं इंसानु बुराई न कंदा आहिनि। न, बुराई इंसान जे अंदरि मौजूदु आहे। ठीकु आहे, उहो जेको रमज़ान खां पहिरीं करे थो उहो रमज़ान में बि करे थो, पर उन बुराई जो तासीर घटि थी वेंदी आहे। ऐं शैताननि खे क़ैद करण जो जेको आहे उहो हक़ीक़ी क़ैद आहे। हुनजी कैफ़ियत जेका छा आहे हिन जे बारे में असांखे का इल्मु न आहे, त असां इन ॻाल्हि ते ईमान रखंदासीं त हू क़ैद थींदा आहिनि। ठीकु आहे, ऐं बुराई बि इंसान सां गॾु मौजूदु रहंदी आहे, छो जो इंसान जे नफ़्स में आहे ऐं ॿिया बि शैतान कुझु गॾु आहिनि इंसान सां जेके हर वक़्तु हूंदा आहिनि, विसवसा कंदा आहिनि।
पर उन्हनि विस्फ़नि जी तासीर जेका आहे घटि हूंदी आहे। अल्लाह तबारक व तआला जज़ाकल्लाह वासवान जज़ा बारकल्लाह फ़ीक। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।